आगाह कयो मूंखे झंडोमरी में जिते ॻोठ गुलाम हुसैन लुंड में लुंड बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे जॾहिं त लठियूं ऐं सरोटा लॻण करे 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। झंडोमरी में जिते ॻोठ गुलाम हुसैन लुंड में लुंड बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल रवानो कयो वियो आहे। आगाह कयो मूंखे झंडोमरी में ॻोठ गुलाम हुसैन लुंड में लुंड बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं झंडोमरी में रज़ा मीर जद खां। जी रज़ा, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां प्यारोलुंड थाणे जी हद वारो जेको ॻोठ आहे गुलाम हुसैन लुंड आहे, उते जेको मामूली ॻाल्हि तव्हां फिल्टर प्लांट जा जेका फोटू कढण था लुंड बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जेको झेड़ो थियो आहे, जंहिंजे नतीजे में जेको 3 ॼणा ऐं 3 ॼणनि में हिकिड़ो जेको ॿार आहे अब्बास नाले सां उहो बि शामिल आहे। जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जो जेको सिविल अस्पताल रनोला मुंतक़िल कई वियो। ऐं ॿिए पासे जेको इतला मिलण खां पोइ जेका प्यारोलुंड पुलिस वाक़े वारी जॻह ते जेको राति देरि खां पहुती त पुलिस जी गाॾी ते बि जेको हिकिड़ी धुर जे माण्हुनि जेको पथर कयो, जंहिंजे नतीजे में जेको गाॾी जा शीशा वग़ैरह टुटी विया। ऐं ॿिए पासे जेको प्यारोलुंड पुलिस जी जेका नफ़री घटि हुजण जे करे ज़िले रनोला खां SSP रनोला समेत वॾी नफ़री तलब कई वई। ऐं वाक़े जो जेको आहे कारण इहो ई ॿुधाए पियो वञे त फिल्टर ठीक है रज़ा मीर जद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।